अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। वाजिबुल एहतराम आदलपुर शहर जा दोस्त ऐं मुसलमान भाइरो, रब करीम जा तव्हां सां गुनाहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां। अब ये लाइट बंद कजाए थी। रब साईं जा तव्हां सां गुनाहगारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं जंहिं तव्हां असांखे इन बेदीनीअ वारे दौर में रब साईं कुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। मथे सभु वेठा नंढा नंढा छोरा इहे वेठा को लुड़ कंदा।
वॾड़ा जेकॾहिं कुझु साथी अॻे अचनि जेके उहे वरी ॼण लुड़ न कंदा, वॾड़ा उहे ॿुधंदा, नंढा वरी पिया लुड़ कंदा। थोड़ी वॾड़ा नौजवान पोड़नि वेचारनि खे तकलीफ़ न ॾियो, नौजवान थोरो अॻे सरी अचो। सफ़र जो महीनो हली रहियो आहे। सफ़र जे महीने में जिनखे दीन इस्लाम जी ॼाण ख़बर मालूमात नाहे उहे इन महीने जे लाइ अलाए छा छा था लिखनि, अलाए छा छा था चवनि। को थो चवे त सफ़र जे महीने में बीमारियूं घणियूं ईंदियूं आहिनि, को थो चवे त सफ़र जो महीनो मनहूस महीनो आहे, निभाग जो महीनो आहे। सफ़र जे महीने में इंसान जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत न पवंदी आहे। सफ़र जे महीने में माण्हूअ जे रोज़गार जा ज़रिया बंदि थी वेंदा आहिनि। सफ़र जे महीने में इंसान जे मथां बीमारियुनि तकलीफ़ुनि मुसीबतुनि जो हमिलो थींदो आहे। इहे सभई छाते था फिट कनि त महीनो सफ़र जो आहे तॾहिं मुसीबतूं आहिनि। उहे था चवनि जिनखे दीन इस्लाम जी ख़बर नाहे त सफ़र जे महीने में तव्हां न पुट परणायो न न्याणी परणायो। अवा छाजे करे जे जेकॾहिं सफ़र जे महीने में पुट परणाईंदव त बि इन जो घर न थींदो, सदाई घर में भंडड़ हूंदो। धीअ परणाईंदव सफ़र जे महीने में तॾहिं बि धीअ जो घर न थींदो, सदाई छा हूंदो, भंडड़ हूंदो। अवा पोइ हे हर जाइ ते जो भंडड़नि भई सफ़र को सवा शादी थियल आहे, पोइ भला सफ़र सॼो साल आहे छा? सफ़र सॼो साल त भंडड़ो थींदो, मुसीबत थींदी। तव्हां सभु लिखियल पढ़ियल समझदार वेठा हो, छोरो घर में ख़र्चु न ॾींदो, सही न हलंदो त भंडड़ मुसीबत थींदी। बाक़ी हर माण्हू सफ़र जे महीने ते सभु कुझु फिट करणो। इस्लाम तव्हां असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाए छॾी। महबूब साईं फरमायो वला सफ़र फरमायो, सफ़र में काई भी तकलीफ़, कोई भी दुख, काई भी परेशानी बीमारी न ईंदी आहे। बेबरकती छो थींदी आहे उहा हदीस पाक में लिखी पई आहे। मुसीबतूं छो थियूं अचनि उहा बि लिखी पई आहे। अमल पंहिंजा आहिनि, असांजा अमल पंहिंजा ग़लति आहिनि, किरदार पंहिंजा ग़लति आहिनि। पोइ बि असां हणूं महीने सफ़र ते, पोइ बि हणूं ॿिए जे क़िस्मत ते, किरदार पंहिंजो ख़राब। असांजा खोड़ मुसलमान कहिड़ा छोकिरा तूं ॻाल्हाईंदा, असांजा खोड़ मुसलमान, मां त वरी पोइ मुसलमान सां कचहरी कंदो आहियां दिलि खोले करे। असांजा खोड़ मुसलमान जंहिंजो उथण व्याज ते, वेहण व्याज ते, सुम्हण व्याज ते, कारोबार व्याज ते, लटो व्याज ते, कपिड़ो व्याज ते, ॿिज व्याज ते, भाण व्याज ते, सॼो किरदार व्याज ते। पोइ बि चवंदई साईं पोख में मज़ो न थियो, तूं छा थो सम्झे व्याज जे करे तुवारी चई आने वारी पोख 2.5 रुपया हलंदी? ॻाल्हायो नथा। असां पंहिंजे किरदार ते बि नज़र कयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण पहिरीं शादी अम्मा ख़दीजा साइण सां कई। साईं जो पहिरियों निकाह हुज़ूर साईं जी उमिरि मुबारक जॾहिं 25 साल आहे, उहो महीनो बि सफ़र जो, उहो महीनो बि। तव्हां को तो पुछा क्या तुझे लौड के छा थियो? जान तो इलाही ॾींहं मुंहिंजी निड़ीअ ते न हलियो आहे, मन तो को विसरी वियो आहे। अब तव्हां खां तो पुछा कयां, रसूलुल्लाह साईं जन जी जेका पहिरीं शादी आहे,
जंहिंमें अल्लाह साईं 7 ॿार ॾिना। इहा शादी कामयाब वई कि न वई? कहिड़े महीने में थी? कंहिंजी शादी थी? साईं जन जी। साईं जन खे न बीबी ख़दीजा साइण मां घणियूं न्याणियूं थियूं? ॾाढा। 3 पुटड़ा थिया, 4 न्याणियूं थियूं। एड़ो जोड़ो इहो रब करीम खे वणी वियो। अल्लाह अकबर। दुनिया रीसां थी करे त अल्लाह साईं इन जोड़े खे हिन धरतीअ ते कीअं रहायो, कीअं हलायो। बीबी आशा साइण, जीजल अमड़ आशा साइण जहिड़ी औरत भी चवे थी मूंखे 11 घर वारनि मां, नबी साईं जे 11 हरमन पाकनि मां टोटल 11 हरम पाका, कंहिं ते बि रीस न पई अचे, पर बीबी ख़दीजा ते रीस। साईं जन जॾहिं बि ॻाल्हि निकिरे फरमाईंदा वाह ख़दीजा, हाय ख़दीजा, हाय ख़दीजा। भैया शादी कामयाब वई न? हिकु ॻाल्हि, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आख़िरी न्याणीअ बीबी फातिमा साइण जो निकाह भी सफ़र जे महीने में करायो। कहिड़े महीने में? महबूब साईं पंहिंजी आख़िरी न्याणीअ जो निकाह सफ़र जे महीने में करायो। पोइ तव्हां खां तो पुछा कयां त मुर्शिद अली साईं जी शादी इहा कामयाब वई आहे कि न वई आहे? हा वाह। पोइ जॾहिं महबूब साईं न्याणी भी परणाई, पाण भी निकाह कयो, चओ त महीने जो फ़र्क़ु हो। मुसलमान वाइद भी घणा था ॿुधनि, जलसा भी घणा था ॿुधनि। वरी के मुसलमान चवंदई जेकॾहिं सुबुह जे टाइम ते ॿिली नज़र आई त सॼो ॾींहुं निभागो गुज़रंदो। निभागो पाण हणंदो ॿिलीअ ते। वाइदो कीअं कजे? दिलि खोले या मिड़ई तव्हांखे राज़ी भी कजे? वाकई। पोइ यार वरी माण्हू भॼी था वञनि, घुराइनि ई नथा। हक़ सच खोले था चओ नी, पोइ वरी चवंदई मुंहुं वाइद जे करे फिरंदो आहे, पर चवंदा आहिनि साईं गर्मीअ जो माटो आयो आहे। हालांकि ॻाल्हि वाइद वारी ॾुखी लॻंदी आहे। हावा खे माटो ईंदो, अब हावा खे माटो ईंदो, नब्ज़ ते जो रग जी जो सुई लॻंदी, सिधो वाइद जो दिलि खे लॻंदो त कुझु तकलीफ़। अल्लाह साईं चल तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वरी असांजा हिकिड़ा मुसलमान सुबुह जे टाइम ते दुकान खोलनि, जेकॾहिं पहिरियों गिराक ओधर वारो आयो न, बसि ॼण ख़ुदा ख़ैर करे चए सॼो ॾींहुं मुंहिंजी गिराकी न थींदी। छो त हिन ओधर जो घुरी। छा चवंदो हिन मूंखां? ओधर जो घुरी। अड़े पंहिंजो हूंदई मिट माइट त चवंदई पोइ ॾेई थो वञाए, मंझंदि थो ॾियां, शाम थो ॾियां, पर हिन वटि पहिरियों गिराक ओधर वारो न अचे न त सॼो ॾींहुं। अलाए लिखियल इहो कहिड़े किताब मां, इहे किताब त असां बि कोन पढ़िया। चम न महीने जो फ़र्क़ु थींदो थी, न वक़्त जो फ़र्क़ु थींदो थी, न ॿी कंहिं शइ जो फ़र्क़ु थींदो थी। सोना जेकॾहिं हिन यार ते तुंहिंजो अक़ीदो पको आहे त इंशा अल्लाह तुंहिंजा बेड़ा पार। त तुंहिंजा बेड़ा त सफ़र जे महीने में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी आख़िरी न्याणीअ बीबी फातिमा साइण जो निकाह भी करायो आहे। मिठड़े अली साईं सां पढ़ायो आहे। सफ़र जे महीने में महबूब साईं हिजरत भी कई आहे। ज़ालिमनि सरदारनि जे ज़ुल्मनि तकलीफ़ खां मको पाक छॾे मदीने पाक आया। उहो महीनो भी मुंहिंजी दिलि थी चवे त अवां जे साम्हूं मिठड़े अली साईं ऐं बीबी फातिमा साइण जे निकाह ऐं शादीअ जो ज़िक्र कजे। छा ख़्याल आहे? छा ख़्याल आहे? पोइ जेकॾहिं मिठड़े अली साईं जे निकाह जी ॻाल्हि निकिरंदी, बीबी फातिमा जे निकाह जी ॻाल्हि निकिरंदी, त पोइ न्याणियुनि परणाइण जो भी ज़िक्र निकिरंदो। वरी चुप थी विया। हिते शोरा कंद सभई लोॾनि था। बीबी फातिमा जो ज़िक्र निकिरंदो त पोइ बीबी फातिमा जे पर्दे जो ज़िक्र भी। अब पर्दे जो ज़िक्र भी। पोइ जेकॾहिं दिलि ॿधी गाह पाण करे वञो त पोइ हा भी कयो। न था ॻाल्हायो? चयो त वध वाइज़ खोले त बिस्मिल्लाह।
अब आइए ना बीबी फातिमा जो जिक्र निकिरंदो त पोइ बीबी फातिमा जे पर्दे जो जिक्र भी अल्लाह सही शल तव्हां असांखे अहल बैतन सगोरन सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम नव चाचा ॾिना हा। ॾाढा अंगल हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के रब करीम नव चाचा ॾिना हा। हिक चाचे जो नालो जनाब अबू तालिब साईं भी आहे। उन वरी हरत अबू तालिब साईं के रब करीम 4 पुटड़ा ॾिना हा। घणा? ॾाढा घणा? हजरत अबू तालिब साईं के वरी रब करीम 4 पुटड़ा ॾिना। हिक पुट जो नालो जनाबे तालिब, बे पुट जो नालो जनाबे अकील, 3 पुट जो नालो जनाबे जाफर, नंढे में नंढे चौथे पुट जो नालो मुर्शिद अली आ। छा नालो आ? मुर्शिद। इते बुध जाए गाल भाइरन में नंढो आ, भाइरन में नंढो आ। चौथे नंबर हुजण जे करे इज्जत में फर्क त मुझी गाल समझे तो चौथे नंबर ते हुजण जे करे इज्जत में फर्क हो। भाइरन में भी चौथो नंबर आ त खलीफन में भी वो इज्जत में फर्क हो। अल्लाहु अकबर सोने अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जिंदगी ते नजर कर। हाने या गाल तो के समझ में आई त शेरे खुदा सही जन टोटल 4 भाई रहा। घणा भाई रहा? घणा? मां घड़िए घड़िए पयो तो भेरो जा रहा, घड़िए घड़िए पयो तो दोहराया जी गाल भी याद भी है। असा के दीन इस्लाम वारी गाल याद है उहा नबी आंदी, बाकी खंड जी रकम पुछे से ख्वाबम भी बुधाईंदे। पति गेहूं चावर अटो पुछे थे नी भले बेहोश हुजे त भी बुधाईंदे त बरपिया बुधऊं था त चढ़ी आ। घोटकीअ में रुपयो घटिया पर आदलपुर में बरपिया मथे आ। इहा इन को पुछे त बाकी दीन इस्लाम जी। अल्लाहु अकबर शेर खुदा रज़ी अल्लाह ताला 7 सालन जे उम्र जो हो त महबूब साईं जे झोल मुबारक में आयो। मां थोड़ी गाल मथों खयो जी थोड़ी गाल समझ में दी वने तफसील दे नवी में पर मां मिठड़े अली साईं बीबी फातिमा सन जे निकाह दे में मथों थोड़ी गाल बुधाईंदो तो अचा। 7 सालन जे उम्र जो त शेरे खुदा महबूब साईं जे झोल मुबारक में आयो। अल्लाह अकबर या त वडी नसीब जी गाल आ। नंढे हूंदे खां वठी करे मुर्शिद अली साईं जी तरबियत मिठड़े मोहम्मद करीम पाण कई आ। नालो हुयुसि सुहिणो अली, लक़ब हुयुसि मुर्तज़ा ऐं असदुल्ला। नालो छा हुयुसि? सुहिणो अली, लक़ब छा हुयुसि? असदुल्ला मुर्तज़ा। सोने अली से जे बाबे से जो नालो हजरत अबू तालिब, सोने अली से जे अम्मा जो नालो बीबी फातिमा। अम्मा जो नालो बीबी फातिमा तो वरी घरवारी जो नालो भी चओ त मता समझे त भला अमर जो नालो बीबी फातिमा हो त पोइ वरी घरवारी त फातिमा जे नाले सां शादी न करे हा न। ये तुझा मुझा फैसला न आहिनि, इहो जोड़ मिलाइण में किरदार हो अल्लाह जे ज़ात जो। जावा जोड़ मिलाइण में किरदार हो अल्लाहु अकबर शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो जी उम्र जे टेम ते 21 साल थी। घणी? एक रिवायत में 21 साल, बी रिवायत में 25 साल। होडे अम्मा खातून जन्नत जी उम्र मुबारक जे टेम ते 15 साल थी। घणी? अम्मा फातिमा साईं जी उम्र 15 साल थी। महबूब साईं पंहिंजी न्याणी परणाए ॾिनी आ। घणनि सालन में?
ॾाढा घणनि सालनि में असां वरी जवान थियण खां पोइ जेसि 15 साल न विहारियूं त तेसि पंहिंजी उमिरि चुप थी वियो। असां वरी न्याणी वॾड़ी थी 15 साल वरी इहे सम्झिया आहिनि वॾड़े थियण खां पोइ जेसि 15 साल न विहारियूं त ॼण मुस्लमान जे घर में बरकत ई न पई। बुधो मुसलमानो यार कौम कावड़ भी कंदी आ पर उन जी मर्जी। मां वाइज़न में चवंदो रहंदो आ अवां आलमन सगोरन जा वाइज़ ॿुधंदा रहंदा हो। जे कॾहिं तव्हां न्याणी घर में विहारे छॾी बरकत न पवंदई रहमत न पवंदई रब राज़ी को न थींदई। हा पर जेकॾहिं सफ़ा तूं मजबूर आ कोई भी तूं त हिक हिक के चयो मिट माइट के को वठण जे लाइ तयार न आहे त पोइ कुझु न कुझु तुझे मथों हल्काई थींदई न त हुकुम सख्त आहे। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शेरे खुदा से के हुक्म थियो अवां उलमा सगोरन को हुक्म ॿुधंदा रहंदा हो। साईं फरमान तालीम मोहम्मद करीम जो हुक्म थी वसियत थी न्याणी वॾड़ी थी वञई परणाइण में देर न कजाए। न्याणी वॾड़ी थी वञई मिठी ठही अचई परणाइण में देर न कजाए। मिठी असां चवंदासीं तव्हां आलमन जूं ॻाल्हियूं सचियूं आहिनि। मिठी अचे भी तनी तुझो शर्त अहिड़ो आहे जो ज़िले में न लभंदो त पोइ केरु ईंदो। अब तुझो शर्त अहिड़ो आहे जो सॼे ज़िले घोटकीअ में लभंदो ई न। अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी जॾहिं वॾड़ी थी मुर्शिद अली से के मशवरो ॾियण वारा 3 यार घणा एक मशवरे ॾियण जो नालो मिठड़ो अबू बकर साईं बे मशवरे ॾियण जो नालो मिठड़ो उमर साईं 3 मशवरे ॾियण जो नालो सोणो सुमान वा। मशवरो पंहिंजे के ॾिबो आ मशवरो भाउ के ॾिबो आ मशवरो सजण के ॾिबो आ। दुश्मन के मशवरो दुश्मन के चवंदा थिया भले खॾ में हुजे भले लोड़े पियो पर ये मशवरा ॿुधाइनि था पिया त क़ुरान पाक जा लफ़्ज़ सच्चा आहिनि। रोहमा बैनमो पाण में खीर खंडरो पाण में छा हज़रत अबू बकर सिद्दीक सोने उमर फारूक सोने उस्मान गनिया टिनी मिठड़े अली से के चो अली तवे दो जी मुंजा यारो चे महबूब मुस्तफा करीम सही जो तू सौट बिया तू शागिर्द बिया महबूब सही वट न्याणी वडड़ी भी थी वया अली असा क्यों मेंदा तू काथों भी खाली न मोटो तू काथों भी खाली जो रब सैया मुर्शिद अली से जे चेहरे में उहा त सोब रखी ही जो काथों भी दिलबरो अली खाली शो उन जो भी उलमा सबब लिखियो शेरे खुदा जे दरवाजे तो भी को खाली न मोटंदो हो। आलमन सगोरन सबब लिखियो शेरे खुदा से जे दरवाजे तो भी को खाली न पो मोटे जेको पान न मोटाइंदो सो पान किया मोटंदो जेको पान न मोटाइंदो सो खाली। अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 3 यारन चौथे यार शेरे खुदा के मशवरो ॾिनो शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो जिए जो उन यारन जे मशवरे जे लिहाज़ सां अचे पियो मुहर्रमुल हराम जे महीने में तवा आलमन सगोरन का ये गालियों बुधियों मां भी अवां के भेरो जारण आयो शेरे खुदा जे अचण का बाद में रब करीम जे तरफ का जिब्राइल के हुक्म थियो ओ जिब्राइल मुझे महबूब मोहम्मद करीम के जो साईं जेको तुझो हुक्म जे मां पहुचाया तो मुझे महबूब के जो यो रिश्तो मां रब करीम के पसंद आ
कहंजो बीबी फातिमा साईं जो रिश्तो मुर्शिद अली साईं सां यो रिश्तो रब करीम के पसंद आ तने त महबूब साईं फरमायो ओ दुनिया वारा साईं जे लफ्ज़न मुबारक ते नजर कर फरमाइंदा मां मोहम्मद करीम जै जाए तो शादियों कयूं फरमाइंदा या मां मोहम्मद करीम जै जाए ते न्याणी पणायो अल्लाह अकबर साईं जे जुबान मुबारक वारे लफ्ज़न मुबारक ते नजर कजा फरमाइंदा मां मोहम्मद करीम जो फैसलो न हो मुझे रब करीम जो फैसलो हो कंहिंजो फैसलो हो ॾाढा कंहिंजो पोइ चओ न जेकॾहिं सोने उमर फारूक जे धीअ सां महबूब साईं शादी कई तॾहिं बि फैसलो जेकॾहिं मिठड़े अबू बकर साईं जे न्याणीअ अमड़ आशा सां आका साईं शादी कई तॾहिं बि फैसलो अल्लाह जो फैसलो समूरन खां मथे आ दुनिया जा फैसला गलत थी सघनी था रब जो फैसलो गलत न थींदो पाण वारा फैसला थो रही पाण वर जेकॾहिं को फैसलो ईंदो न पोइ मुंशीअ खां पुछा कंदो ॾे ख़बर इन दायन वारे महले में सणभो कहिड़ो आहे सिंधी सम्झो था ॻाल्हायो नथा पुछा कंदो मुंशी जी सर बिनस के बि सर न कयो हूंदा जी सर हे जेके दायन वारे महले वारा माण्हू आया आहिनि इन में सणभो कहिड़ो आहे आसरो को 50 लख जो या ईअं मिड़े खाली चाहे बि चटी पवंदी साईं त साईं पर साईं जो मुंशी भी ॻाल्हायो ई न साईं तूं दिल जाए कर बस जड़ो मां हीअं हिन पासे ॾों जेको सॼे वारा वेठा थी न इहे सणबान फैसलो इन जे हक़ में करे ॾे इंशाअल्लाह ॿिनि जो चकु त मां हणंदुमि ई हणंदुमि पोइ ॻाल्हि जाते बीठी या हटड़ीअ मूं हट या हटड़ी चट न था ॻाल्हायो या हटड़ीअ मूं हट या हटड़ी अल्लाह जो फैसलो निरालो आ रब करीम जो फैसलो अदल वारो आ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मां गाल के अगते हलाइंदो हला हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के सोने अली साईं जे लाइ मथों जो मशरो आयो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामू शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो गोडड़ो बनी वेठो आ साईं पुछा कई अली दे खबर की आयो हिकड़ो दफो भी पुछा कंदा शेरे खुदा कंदरो हेठा अदब जे करे न तो कुछ फरी भी बो दफो फरमान तली दे खबर की आयो ट्रो दफो भी पुछन तली दे खबर की आयो और तो चवे सही मां फातिमा जो संग वठन आयो अदब जे करे इते एकड़ो मसलो समझी वन जेस तनी आका सईं के मथों रब न पो बुधाए तेस तनी महबूब के खबर गाल समझ अचे जेसनी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम खबर न पोड़े त महबूब के खबर को न हुई चौ त कुरान पाक जा लफ्ज सचान रब को सवा के गुज जी खबर कोने का रब को सवा के गुज जी खबर इल्म गैब अल्लाह के आलमुल गैब केरा बियो कोई मता कहीं ठग जे वर चढ़ी वने मता कहीं बनबरिया जे वर चढ़ी वने तुझो ईमान खसई न दुनिया जो थे न को कब्र जो थे न को आखिरत जो थे अवल कम थई अकीदो तौहीद या तौहीद पक्की थई त पो इंशाअल्लाह बेड़ा हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम दे सामू शेरे खुदा सही तो चवे साईं मां फातिमा जो संग घुरण आयो फरमांदा आलम वसलन मरहबा आलम वसलन मरहबा अली भली करे आए तो मां मोहम्मद को संग घुरियो मां मोहम्मद दई छॾियो मां एड़ो जाटरो एड़ो सौरो वरी हिन दुनिया इते हे मां जुमलो भी चवंदो उहे मानू भी नसीबन वारा
जिन जी जन महबूब जे दर ते आई आ यार समझे तो उहे मानू भी नसीबन वारा जिन जन महबूब साईं जे दर ते आई उन नसीबन वारन मां हरत अबुल औस वारत उस्मान वा मुर्शिद अली साईं आ ओ सुनाली तू नसीबन वारो तुझी जन महबूब साईं जे दर ते वई सोना उस्मान तू नसीबन वारो तुझी जन महबूब साईं जे दर ते वई सोना अबुल औस तू नसीबन वारो तुझी जन महबूब जे दरवाजे ते वई त मूंखे हे भी चवंदे अबू सुफियान तू भी नसीबन वारो महबूब जी जन तुझे दर ते आई हे भी मुखे चवंदे ओ सोना उमर तू भी नसीबन वारो महबूब जी जन्नत उमर जे दरवाजे ते आई हे भी चवंदे सदको वना सोना अबू बकर तू नसीबन वारो जो महबूब साईं जी जन्नत हुजे जीअं हूअं चवंदो आ हिजरत वारी रात मुर्शिद अली साईं के महबूब साईं जी चादर मुबारक बिस्तरो मुबारक नसीब थियो हिजरत वारी रात मुर्शिद अली साईं के आका साईं जी साई चादर सब्ज चादर मुबारक नसीब थी मुखे हिया चवंदे जेके सब्ज चादर नसीब थी सो मुर्शिद अली भी भागन वारो वा जेके सब्ज गुंबद वारो रोज़ो नसीब थियो चो तो वो उमर अबू बकर सिद्दीक भी भाग वारा जिनके वरी साओ गुंबद नसीब थियो चो तो उहे भी ज़ालिक फ़ज़लुल्लाह युतीहि मन यशा अल्लाहु अकबर वल्लाहु अकबर थोड़ो गाल के अगते वधाइंदो अल्लाह शेर खुदा रज़ी अल्लाह ताला महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हा कई माना दुआ थी वई साईं हा कई माना दुआ पाण इनके दुआ भी चऊं पाण खणी इनके मंगणो भी चई सघूं था अवा छा पाण इनके पाण इनके लट्टो विझण भी चई सघूं था पंहिंजे इस्लाम दुआ भी मंगणो भी लट्टो भी उन टेम ते अॼो के मंगणे ऐं लट्टे विझण जी ॻाल्हि नथो कयां अब अॼो को मंगणो चङनि भलनि खां चढ़ियल आहे थोरो एॾे हला चुप थी था ॻाल्हायो पाण वेठा ॿुधे त ॿार कोई कोन थो आवा जेके छड़ो पाण वेठा हो नी खणी को ॿुधंदो हूंदो त मतां कन न हुजेसि ॿियो छा भला ईअं ई सम्झूं हवा ईअं न छड़ो खणी सम्झो त पाण में मर्द वेठा आहियूं ॿियो कोई बि पर खणी जेकॾहिं ॿुधे थो पोइ खणी ईअं चवंदो बा फलाणे जा सभा सिंधी का बा फलाणे जे घर वारी माई न आहे बाबा नरो आहे नरो थोरो लाह थो चुप थी वियो वरी लॻे अब मर्द आहे माई पोइ सम्झो त घरनि में सभु मर्द था ॿुधनि न माईअ जो नालो खयो आहे कीअं चुप थी वियो अल्लाह साईं शला उन्हनि भेनरुनि खे बि क़ुरान पाक जी हिदायत नसीब फरमाए आमीन चओ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ अली दे ख़बर घर वथई चए तो सही मां तांजे मदरसे जो तालिब आ साईं मां त तव्हांजे मदरसे में पढ़ण वारो आ मूंखे घर कोने अली पैसो अथई शादीअ जे लाइ मूंखे पैसो बि कोने फरमाइनि अली गणती न कर जेको अल्लाह तोखे महबूब मोहम्मद करीम जहिड़ो सहुरो पढ़ाए तो ॾे घर बि ॾींदो पैसो बि ॾींदो हा घर बि ॾींदो पैसो बि केरु असां वारा शर्त ई ॾुखिया 2-3 ॾींहं थींदा मुंहिंजो भाउ करे अब्दुल सत्तार मूंसां गॾो हिकिड़ो फ़ैसिलो करणु वियासीं छा लिखाया हुअसि 2 लख काबीनो सुभाणे छॾियई त 10 लख घणा थिया जंहिंजा 12 लख लिखियल हूंदा इहो छोरीअ खे घर करणु ॾींदो न था ॻाल्हाए जेको 12 लख लिखाईंदो इहो घर करणु ॾींदो
मां इते जुमलो चवंदो आहियां असां वञ छोरनि खे पहिरियों ख़बर न पवंदी आहे घर लिखराए त पिण से समेत लिखी ॾींदो नाराज़ न थियो चवंदो अबो बि लिखो काबीने में अड़े पिणे जो लिखे त पोइ सुभाणे छा थींदो घर भी लिखो आकई लिखो सब लिखराए सुभाणे परी फिरी तो के जन वलो त पो केर मुंह दे असां भी छा चंदा साईं सिक्की लदो हिकड़ो पुटु आ जीअं चएव लिखो अड़े मां त लिखां पोइ सुभाणे तूं कीसियूं कंदे घिटीअ में तूं रोईंदे अल्लाह ॼाण जो फ़ैसिलो करण वियासीं न तो मां समझा पो जॾहिं 12 लखनि जो ज़िक्र पो निकिरे मां समझा पो पिण सॼा हिन कलाक में मोह या मथे कलाक में अब गरीब मिस्किन जेके ताकत ही न हुजे वो 12 लख चो मां त ॾे ख़बर जॾहिं पुट लिखराए पो तॾहिं छो पो लिखे ज़िद करे बी रहे पो हाणे ॾे न ज़िद करे बी रहे पर पो अल्हम्दुलिल्लाह मिड़े कमु ठही वियो रब जे महिरबानी सां जहिड़ो झगड़ो हुयो पर उनखे संगू ॾेई असां बि पो थियासीं तो मुझा सोना नाजायज शर्त न न्याणीअ वारो करे न नाजायज शर्त पुट वारो कबूल करे वो सुभाणे कंडा करना पवंदा छोरन के शायद छोरा घरों भरन त खबर पए न कमाईंदे वजे करे 500 रुपया 500 त खणी ॾियारी कमाया जेका दग ते जुआ ते हारायो उहे काॾे वञन दादा ॻाल्हि आवा लूडे ते हाणे त अलाए कहिड़ी नई रांदि आहे जो छोरा निंड में भी पबजी अला छा पबजी है ना निंड में ख्वाब भी छोरा पबजी था खेडन हल भेड़ा पिणस के त खबर ही कोने का ओ मुसलमानो मां वडरन के जमा तो अल्लाह जो वासो तब पंहिंजे नौजवानन के न दिल भर खां परे न कयो जे कने कुरान पाक जी तालीम बच्चन के न दींदो त दुखिया थींदो तकलीफ में ईंदो अल्लाह सही असां जे वडन के भी सही समझ नसीब फरमाए रब करीम असां जे नौजवान के भी हिदायत नसीब फरमाए फरमान ताली गलती न कर मां मोहम्मद करीम जो वेठो आ उन टेम ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़े सहाबी के घुराइन था फरमान था ओ फलाना मुंजा सहाबी जी मुंजा साईं फरमाए तो के 2-3 घरन मुके एकड़ो घर दे सही तवा जो हुक्म हकिंदे फरमाए ता मां अली के 2-3 महीना उन घर में विहारिंद में मां पाजी न्याणी फातिमा के पणाए करे तुझे घर में विहारण तो चाया अल्लाह अकबर वो सहाबिया महबूब मोहम्मद करीम जो गुलाम चवे तो से न को वधिक ब्या केड़ा नसीब चेबा इनको वधिक ब्या केड़ा नसीब सही मुझो यारो अली जो मुझे घर में रहे मुझो यारो अली जो साईं मुझो यारो अली जो मुझे घर में रहे तवाजी न्याणी बीबी फातिमा सन जो मुझे घर में रहे न को वधिक ब्या मुझो नसीब केड़ा फरमान ताली गलती न कर तुझो घर भी थी वियो तुझो घर भी बाकी आ पैसे जो मसलो बाकी चाहे पैसे जो उनके भी मां छाड़ कर कंदो तो अल्लाह छाड़ कर कंदो तो अल्लाह फरमान डाली दे खबर साथी साईं घोड़ो आ तलवार आ फरमान ता तू मुजाहिद आ घोड़ो भी तो वटो जे तलवार भी तो वटो जे ज़रे खपाया त तुझे शादी जो सामान वठो ज़रे खपाया इते थोड़ो तवज्जो कजाए जरूरत जो सामान ज़रे भी हुई पर शा फरमायो जरूरत जो सामान भले होजे पर अली ज़रे खपाया अवल तुझी शादी अवल तुझी पाण छा चंदा आदलपुर में जेसने लेन दुकान जी न थे न तेसने शोरन के न पणाए गालायो न दाला शोरन जे फायदे जी गाला तो सब खिलन था असां छा चंदासे परियों मुझे 88 जे भरसा हिकड़ा 2 एकड़ रहन था ये बराबर सिधा कया त पो पुट के तुझा जरेब सिधा कदे थींदा तुझा दुकान सिधा कदे थींदा न मुझा सोना तोके बच्चन जो बारो लाहिण वा जो इंशाअल्लाह हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो तो खलीफा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला
मदीने जे बाजार में पातो, मदीने जे बाजार में मदीने पाक जो सखी उस्मान गनी मिली वियो। हज़रत अली सैया के शादी जे सजे खर्च जो बारो खण वारो सुनो उस्मान वा। कहीं दिनो बुधो, कहीं दिनो शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु के महबूब मुस्तफा करीम से जे न्याणे सोने उस्मान सजे शादी जो खर्चो दिनो वा। दिने से बिना व्याज जे छा दिने से पाण वांगुरु थोड़ा ही चे 5000 जी आहे पोइ दिहाड़ी 1500 लगंदी, पंजन ते जो दिहाड़ी 1500 लगे इन को तो हफ्ते को पोइ तो सागो ही हमरा जकड़ेलो थोड़ो हलाए दे चुप था थी वञो न ही ॼण भो थो थिए पोइ मूंखे राति बि ईअं खोले तकीर के में नई चोपल खणी विया। पोइ मां चयो माना बणाणे आयो बि तव्हांजे ॻोठ में पहिरियों दफ़ो अचे इहे वाइद हूंदा त पोइ तुंहिंजूं चोपलियूं बचंदियूं। अॼु पुराणी त अॼु शिके रखां पुराणी चोपल आहे भले खणे थो खण हवाई न पुराणी चोपल। अल्लाह सही असां मुसलमान के व्याज को बचाए, व्याज को बचाए, व्याज को बचाए। व्याज जो लफ्ज़ जो निकतो आ तो उन जे मुतालिक़ कुछ बुधायूं वञा। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलामुल्लाह जा लफ्ज़ तो के मुके पढ़ी बुधाया। चा फाज़नु बिहरबिन मिनल्लाह, मैं कजाते वायदते भई मां उन ॻोठ जो नालो भी न खणंदो आ, ज़ात जो नालो भी न खणंदो आ। सही असांजा मर्द त उन ॻोठ में चयो हिन ॻोठ जा मर्द त व्याज हलाईंदा न पर मायूं मर्दन खां बि वधीक व्याज हलाईंदियूं। हल भेण जा बच्चा ए अल्लाह जो कुरान सामो पियो आहे न अखियुनि जी मां ॾिठल ॻाल्हि ॿुधायां थो न जो कहीं उन्हनि में मुंह में रौनक बि हुई। उन जे मुंह में रौनक कुरान तो चवे त व्याजी सां कंहिंजी जंग आ, कंहिंजी व्याज जो लफ्ज़ निकतो आ, व्याज जो ज़िक्र निकतो आ त ॿ ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं वञो। अल्लाह अकबर अल्लाह अकबर मां वाज़न में ये ॻाल्हियूं ॿुधाईंदो रहंदो आहियां। हिकिड़ो दुनिया जे अॼोके हिसाब सां आम जाम मोबाइल ते वीडियो हले थो पियो। हिकिड़ी क़बर आ जंहिं क़बर जे मथां हेॾा जीत चुरनि था, क़बर जे मथां मिटीअ में जीत पिया चुरनि। वीडियो भरण वारा पुछा पा कनि यार कंहिंजी क़बर आ जे मथां बि हेॾा जीत पिया चुरनि। ॿियो पोइ चवेसि तोखे ख़बर नाहे असांजे ॻोठ वारे व्याजीअ जी क़बर आ। चारो पंहिंजे ॻोठ वारो न आहे। आलम झले झले बीठस चङा झले झले बीठस पर कोन मुड़ियो। केतिरनि जा घर खपरायई, केतिरनि जूं न्याणियूं खपाए पर हिन मूं व्याज मूं जान न छॾाए सघिया। पोइ रब दुनिया में ॾेखारियो त इतों जीत शुरू आहिनि अॻिते त हशर। ओ मुसलमानो मां अवां खे अल्लाह जे कुरान जो वास्तो ॾियण आयो आ, अल्लाह जे कुरान जो वास्तो ॾियण आयो आ। बचो व्याज खां, बचो व्याज खां, बचो व्याज खां। महबूब असांजी हदीस मुबारक भी मां ॿुधायूं थो वञा। हर आलिम सगोरो इहा हदीस मुबारक ॿुधाईंदो आहे। फरमायो जंहिं रुपयो भी व्याज जो खाधो ॼणु सॻी माउ सां ज़िना कई। फक अन्नमा ज़ना बि उम्मे। फरमायो जंहिं रुपयो भी व्याज जो खाधो सॻी माउ सां छा कयईं। पोइ मां तोखों तो पुछा कयां जेको अम्मा जे इज़त में हथ विझे उन जो ईमान बचो। ॾाढा ईमान बचो। अल्लाह शल पनाह दे, रब करीम शल पनाह दे। टियों मिसाल तो ॿुधायूं वञा। मुंहिंजे उस्ताद जो शागिर्द हज़रत मीर मोहम्मद मीर अकवारन जो शागिर्द हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब। मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब पोइ ॿुधाए याद अची वेंदो आहे वाक़ियो वाइज़न में याद अची वेंदो आहे त मां बि उन वारो इहो वाक़ियो ॿुधाईंदो आहियां। जोगी साहब ॿुधायो त बलोचिस्तान जे पासे ॾे चए तो मां वाइदो करण वयुमि। ॻोठ वारा मूंसां वेठो
केतरा जना हा चवन लगा ओ साईं जोगी साहब चो मान जी जैसे असांजे गोठ में अजीब गाल थिया पुछा कई मान केड़ी गाल जे असांजो माट वफात करे वियो वफात करण खां बाद में जियां जो पूरियो से जहीं जाए तो मुर्दे जो मुंह हुंदो आ जा तो मुंह हुयो अलाए केतरा जना बीठा से जोरिए एकड़ो वडो कारियर नाग मुंह वटों खड करे हेठ हलियो कंखे भी जुरत न थी जो को नाग के धक्को हणे मारे किए जुरत थींदी मोकलण वारो केर हो केर अल्लाह अकबर चे प्या जो मेहमान आया वे मेहमान पुछा कन हे मंजर ॾाढो ॾुखियो ॾिठो से चवण लगा असां केतिरनि कब्रुनि में हुयासीं केतिरनि कब्रुनि जे पूर्ण वारे टेम ते हुयासीं काथे बि हेड़ो मंजर न ॾिठो आहे अखियुनि सां मंजर ॾिठो आहे जो कारियर नांग हेठि टपी वियो गोठ वारन को पुछा पा कन ॿारहं माण्हू हिन जो किरदार छा गोठ वारन उन्हनि खे चयो चइसे न पुछो हे व्याजी हो छा हो हे व्याजी हो हे व्याजी हो हे व्याजी हो साईं ॾाढो मनो कंदासीं पर हिन खे ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुई रब अखियुनि सां ॾेखारियो इतों को वठी नांग शुरू आहिनि अॻिते अल्लाह शल पना दे अल्लाह शल पना दे ओ मुसलमानो हक सच जे वाज़न ते कावड़ न कजा यार असां तव्हां जा सजन तव्हां जा खैर खा तकलीफ में दुख में दुनिया गुजरी वेंदई पर कब्र जो दुख ॾाढो खतरनाक वा आखिरत वारो दुख ॾाढो खतरनाक आ कलाम अल्लाह ते हथ रखी करे चवां तो असां जी दिल चवे थी मोमिन मुसलमान कब्र में पहुचे तगमी जन्नत जी दरी खुली पई हुजे असां इन जे करे चवंदा कब्र में पहुचे त अगमी जन्नत जी दरी खुली पई हुजे हेठों जन्नत जा बिस्तरा विछायल हुजनि उहो थींदो तॾहिं जॾहिं हिन जे हुकुमनि खां पुठी न ॾी हिन जे हुकुमनि खे पुठी अल्लाह अकबर टियों वाक़ियो भी मौलाना जोगी साहब जो ॿुधायूं तो वञाव जोगी साहब भी ईंदो रहंदो आहे उन खां पुछा कजो जैसे असां जे इलाइक़े जे चाचो वो चाचो भी हुयुसि सावरो भी हुयुसि उन जो भाट उन जो जाटो चवेस पो चाचा मूंखे तकलीफ़ हो कुछ उधारा पैसा दे त जीअं मां धंधो खोलियो लख खन मुखे उधारा पैसा दे त मां धंधो खोलियो तोखे वरी मां होरियां करे ॾींदुमि चए तो उधारनि जी ॻाल्हि न आहे जेको मुंहिंजो कारोबार आहे तोसां बि साॻियो ई वहिंवार वा उधारा न लख ते 5000 वठंदो आहे लख ते चइबो त अञा ओॾे कुझु सस्ताई आहे वरी हेॾे जीअं मथे वेंदो तीअं अञा कमु चढ़ियल आहे अल्लाह सही असांजे मुसलमान के हिदायत नसीब फरमाए आमीन चा उन जे जाटे पंहिंजे सौरे खां लख वतो न पंहिंजो धंधो भी खोलियो महीनो जीअं जो पूरो थियो त चाचो अची पातो पुट जी बाबा ओ मोरा 5000 कोन पाता बाबा मां त तोखो व्याज ते कोन खिया मां त तोखे चयो मूंखे उधारा ॾे चइसि मां जो तोखे चयो त उधारनि वारो वास्तो ई कोन्हे मूंखे 5000 ॾे जेके खपनी 5000 जे हिसाब सां मां तोखे ॾींदो वेंदो अजीब लफ़्ज़ थी ॿुधजाए मुसलमान हे घड़ियूं थी सोचण जूं मतां कंहिंजे ज़िंदगीअ जी आख़िरी रात हुजे ओ मुसलमानो मतां कंहिंजे ज़िंदगीअ जी आख़िरी रात हुजे उहो ॼाठो पोइ ॿुधाए उन चाचे जी धीउ भी साम्हूं वेठी आ लफ़्ज़ कहिड़ा चई भले हीअ ज़ाल खपाए पर मूंखे पंहिंजा 5000 ॾे उहा धीअ उहा छा चए पोइ इहा खपाए पर मूंखे मन मालूम थियो त उन मां दीद बि
अल्लाह सही शल सा मुसलमान के कुरान पाक जी शल सही समझ नसीब फरमाए। शेर खुदा के सजे शादी जो खर्च ॾियण वारो सुणो सुमानवा। शेर खुदा साईं जूं दावतूं ॾियण वारो हज़रत बिलाल वा। शेर खुदा जे शादी जूं दावतूं ॾियण वारो हज़रत बिलाल वा। महबूब सैयर ते शेर खुदा रज़ी अल्लाह ताला जो निकाह पान मस्जिद नबवीअ में पढ़ायो वा। साईं जन पान निकाह पढ़ायो वा। निकाह छा हो दुआ ही दुआ ही। ऐं ॿुधो मस्जिद में निकाह पढ़ण सुन्नत तव। काथे काथे मस्जिद में निकाह पढ़ण सुन्नत तव। असां वरी सुन्नत एक शे समझिया बस 300 या 400 काबीनो लिखराइंदो बाकी होडे बिया लख खर्च कंदो सुन्नत छड़ो चई से में भाई उते वरी बिया खर्च लखे कंदो पर इते वरी वठी दो खारकू या शुहारा। सुन्नत त सभई सुन्नतू न वा न दा गालायो लाज भला냐 बी गाल क्या उहा ही गाल। बियो सजो भले शादी जो सामान हथ में खणे पर निकाह पढ़ाइण वारे मुल्ला जा पैसा त 8 ॾींहनि खां पोइ ॾे ई ॾे न था ॻाल्हायो। तव्हांजो हितों जे बुज़ुर्ग के रात जो 2:30 बजे उथारियो तो उस्ताद हलो निकाह पढ़ो हली पुट जो जेको निंड में उथियो अखियूं धोई माटे सटे किताब भी काथों ॻोल्हियई इन उम्मीद आसरे ते भला ठीक है सुभाणे कुछ दुकान वारे के भी ॾीबा मिड़ई कम थी वेंदो। वरी जंहिंखे तव्हां 2:30 बजे वठी वियो उन निकाह पढ़ायो विच ते ब्रेक भी न आई समझो था न विच ते तव्हांजे करे ब्रेक भी न आई त माण्हू ज़ुरीलो थो लगे सॼो हिसाब नकद वारो आहे। निकाह थी वियो तूं चए थो साद कठा भला सुबुह मिलंदासीं त तूं छा थो सम्झे जेको 3 बजे राति खाली मोटी वियो तुआरे पुट जे लाइ दुआ घुरंदो वेंदो न था ॻाल्हायो। जेको 2:30 बजे वीचारो खाली मोटियो दुआ त अल्लाह अकबर अल्लाह अकबर। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला जो निकाह महबूब सैया पाण पढ़ायो वा। निकाह जा शाहिद केर थी निकाह जो शाहिद थी हिकिड़ो सुणो अबू बकर सिद्दीक़ निकाह जो शाहिद थी ॿियो सुणो उमर फारूक। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला के अम्मा फातिमा साइण मूश ॿार थिया घणा घणा कंखे अम्मा फातिमा कंखे अल्लाह अकबर। ये भी तो के गाल मां दोहरायूं हला याद करायूं हला महबूब सैया के टोटल न्याणियूं 4 थी घणियूं महबूब सैया के टोटल न्याणियूं 4। एक जो नालो बीबी ज़ैनब बी न्याणीअ जो नालो बीबी रुकैया 3 न्याणीअ जो नालो बीबी उम्मे कुलसूम 4 न्याणीअ जो नालो बीबी फातिमा 4 न्याणीअ जो नालो बीबी। हे भी जुमलो तो के चई वञा महबूब सही पंहिंजूं न्याणियूं न पढ़ाए हां बीबी फातिमा न पढ़ाए हां त इमाम पैदा थे न हाँ वा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी फातिमा साण पढ़ाई। बीबी फातिमा साण मो सुणो हुसैन सही पैदा थियो वरी सुणे हुसैन के रब करीम इमाम ज़ैनुल आबिदीन अता कयो हो थोड़ो अॻिते तो वधाया वरी इमाम ज़ैनुल आबिदीन के रब करीम इमाम बाकर सही अता कयो। इमाम बाकर सही के रब करीम इमाम जाफर सादिक सही अता कयो हो। इमाम जाफर सादिक सही खां अॻिते इमाम अली तकी सही नज़र ईंदई इमाम अली नकी सही नज़र ईंदई इमाम मूसा काज़िम नज़र ईंदई इमाम अली रज़ा काज़िम नज़र ईंदई इमाम हसन अस्करी सही नज़र ईंदई। इमाम तॾहिं जावा जॾहिं महबूब पंहिंजूं न्याणियूं पढ़ायूं। इहो जुमिलो चवंदो मां वाइज़नि में चवंदो आहियां महबूब जे न्याणियुनि खां वधीक कंहिंजूं न्याणियूं पाक न आहिनि। महबूब जे न्याणियुनि खां वधीक कंहिंजूं न्याणियूं पाक
पो जॾहिं पाक महबूब पाक न्याणियूं परणायूं पाण बि परणायूं कि न हा वाह पाण बि परणायूं कि न न्याणियूं परणाणियूं पवंदियूं न्याणियूं परणाणियूं पवंदियूं न्याणियूं परणाणो महबूब साईं जी सुन्नत कंहिंजी अल्लाहु अकबर रब करीम असहाबन सगोरन अहल बैतन सगोरन जो पान में प्यार मोहब्बत रखियो वा आखिर में तो के हिकड़ो अर्ज कयूं तो वञा आखिर में तो के हिकड़ो अर्ज कयूं तो वञा अहल बैतन सगोरन सैयदन सगोरन जी इज्जत एतराम कंदो कर तवज्जो कर कंहिंजो आल बैतन सगोरन सैयदन सगोरन जो दिल सां दब एतराम कंदो कर उन ते हिकड़ो वाक़ियो ॿुधायूं वञा किताब जो नालो आहे गुलदस्ते आल बैत छा नालो आहे किताब जो ॾाढिया जीअं नालो यादि पवे त सुभाणे माण्हू उहा शइ ॾिसी त सघे किताब जो नालो आहे गुलदस्ते आल बैत लिखण वारो कहिड़ो तबलीग जमात जो बुजुर्ग आलिम दीन हज़रत मौलाना तारिक जमील साहब अल्लाह से उन बुजुर्ग जे ज़बान में अहिड़ो करंट रखियो आहे उन जो अखलाक उन जी ज़बान उन जे बयान में रब साईं अहिड़ो असर रखियो आहे जंहिंमें हज़ारनि जो ज़िंदगियूं तब्दील थी वई हज़रत मौलाना तारिक जमील साहब अजीब ॻाल्हि लिखी आहे चे समरकंद जे शहर में हिकड़ी वेचारी सैयदानी पी रहे 4-5 उन जूं न्याणियूं उन जो मुड़स वफ़ात करे वियो उनखे पुटड़ो भी को न हो 4-5 न्याणियूं पाण वेचारी बेवा अकेली ऐं ॿुधो कॾहिं भी यतीमन जो हक़ न खाईंदा कयो कॾहिं भी बेवहन जे मिल्कियतुनि ते कब्ज़ा हज़ार वरी शल न कंहिंजो मुड़स मरे खाता भी उन जा मटाइबा ज़मीन भी उन जे ते कब्ज़ो कबो घर भी उन जे ते कब्ज़ो कबो सम्झंदासीं रन ज़ाला कंहिंखे चवंदी पर हाणे जान मट थी जेकॾहिं न का बेव वञी जज वटि बीहई त पोइ सभु कुझु अंदर थी ॿाहिरि जेका भी शइ तुंहिंजी ज़िंदगी गुज़री पो ओ मुसलमान हो अल्लाह जो वास्तो तव अल्लाह जो वास्तो तव गरीबन मिस्कीनन यतीमन जो ख्याल कयो ये त सही ॼाणी हो यार तवज्जो कर मंगाल के खुटण वारे पासे ॾे वठी तो हला उन समरकंद जे बादशाह ॾे उन वेचारी सही ॼाणी न्यापो कयो सही ध्यान वेचारी न पो कयो असां सैयद हूं मुंहिंजो मुड़स वफ़ात करे वियो वा मुंहिंजूं वेचारियूं न्याणियूं यतीमन अल्लाह जे नाले ते जेको थी सघई सैयदनि जी ख़िदमत कर समरकंद जे बादशाह चयोसि न्यापो करायोसि मूंखे शाहिद ॾे सबूत ॾे त तूं सही ध्यानी आहे छा थो घुरेसि शाहिद ॾे सबूत ॾे त तूं हुन चुस जेकॾहिं नाले ते ई अदब हयाओ करे हाँ त करे हाणे वरी हिन ॾे न्यापो उहा सही ध्यानी वेचारी उतों लॾे हली करे वञी ॿिए ॻोठ में वेठी उहे 4-5 वेचारियूं न्याणियूं भी पंहिंजे अमृतसर सां गॾनि उतों जो ईसाई हो उन ईसाई ॾे न्यापो कराई कंहिंजे वास्ते सां मां बेवाया मां सही ध्यानिया हे वेचारियूं मुंहिंजूं न्याणियूं यतीमन अल्लाह जे नाले ते जेको थी सघई त तूं असांजी मदद कर रब जे नाले ते जेको थी सघई हुयो त ईसाई उन ईसाई पंहिंजी घरवारी पंहिंजूं न्याणियूं मोकिलियूं जे फलानी जाइ ते वेचारी सही ध्यानी पंहिंजे बचड़नि समेत आओ उनखे घरवारीअ खे चई पंहिंजे घर में वठी आओ उनखे इज़त ॾे उन जो अदब एतराम कर उन जी ख़िदमत कर उन सही ध्यानी वेचारीअ जो ॾाढो अदब एतराम कई ख़िदमत कई अल्लाह अकबर ओॾे समरकंद जे बादशाह रात जे टेम ते ख्वाब लधो समरकंद जे बादशाह रात जे टेम ते ख्वाब लधो नज़र जो करे तो त क़यामत कायम थी वई जहन्नमी जहन्नम ॾे विया
एकड़ो जन्नत जो अजीब बंगलो आ जंहिंजे गेट ते ॿाहिरों मिठड़ो मोहम्मद करीम पाण वेठो आ। सही गेट ते वेठा आयो पुछा कई लिमन हाज़ा या रसूल अल्लाह, साईं हे कंहिंजो बंगलो आ? छा थो चवे? साईं हे कंहिंजो बंगलो आ। साईं लफ़्ज़ कहिड़ा चया? लिमोमिन मुवाहिदन फरमाइंदा है मोमिन मुवाहिद जो बंगलो आ। कंहिंखे मिलंदो बा? मोमिन उहो जंहिंजूं निशानियूं क़ुरान ॿुधाए। अब मोमिन उहो जंहिंजूं निशानियूं क़ुरान ॿुधाए। इन शख्स उन टेम ते साईं खे अर्ज़ु कयो अन मोमिन मुवाहिदुन, साईं मां भी त मोमिन मुवाहिद आहियां, बंगलो ॾिसे पोइ साम्हूं। साईं मां भी मोमिन आहियां, मां भी मुवाहिद आहियां। तवज्जो कर साईं लफ़्ज़ कहिड़ा फरमाया? फरमाया मूंखे शाहिद ॾे, सबूत ॾे त तूं मोमिन मुवाहिद आहीं। लफ़्ज़ इनखे छा चइबो आहे? जहिड़ी करणी आवा इनके जाजे बा जेड़ी करनी। साईं फरमाए सा तू मूंखे शाहिद दे सबूत दे त तू मोमिन मुवाहिद आ। ये यार के जाग थी वई, जाग थियण खां बाद में सॼो ॾींहुं पियो ॻोल्हे त उहे महिमान काॾे विया। हाणे बंगलो खणंदा ॾिसी आ हूअं त हमरा के फ़र्क़ हो। पुछा कंदो वियो, पुछा कंदो वियो। ॿुधायो सही साईं जे घर में महिमान तारन, उन्हनि खे इहा ख़बर हुई त ईसाई हुयो भी ईसाई, पर रात वारे तब्दीलीअ ते उन्हनि खे कंहिंखे भी इल्मु कोन हो। जेका रातो रात इनकलाब आयो इहा ख़बर कंहिंखे भी वनी करे ईसाई सां मिलियो, चवे सो मुंहिंजो नालो फलाणो आहे। जे मां तो वटि जेके असांजा मुस्लमान महिमान रहनि था, जेका वेचारी सईदानी जंहिंजूं न्याणियूं यतीमन, मां उन्हनि महिमाननि जे वठण आयो आहियां, उन्हनि जे महिमाननि जे लाइ आयो आहियां, छो त मां मुस्लमान आहियां। उनखे उहो लफ़्ज़ कहिड़ो थो चवे? चए थो जंहिं बंगले जे लालच में आयो आहियां उहो बंगलो मूंखे मिली वियो आहे। जंहिं बंगले जे लालच जे लाइ तूं आयो आ वो बंगलो मूंखे मिली वियो आ। इते तो जड़ो मोजड़ो कच्चे अकीदे वारो हूंदो न, पोइ छा चइबो? अब इनखे त इल्मु गैब चइबो आहे न। सॼी ॻाल्हि न ॿुधंदो हितो अधमो ई छा पटींदो त इनखे त इल्मु गैब चइबो आहे। इनखे भी ख़बर पई। आओ तो के थोड़ो तफसीली वाक्य बुधायो तो चाया मुसलमान तवज्जो कर। अल्लाह को सवा के कुछ जी खबर कोने का। उन ईसाई चेस यार मेहमान किया दीदो मां जिनजे अचण जे करे मुझे घर जी रौनक वधी वई आ, जिनजे अचण जे करे जेका मुझे घर में रहमत थी वसे, जेका कलाक मुझे घर में बरकत आ, चवे तो मां हैरान आ। केड़ी रौनक बरकत चें जेको मुझे बचड़न उन्हनि न्याणियुनि उन सईदानी बेवा जी जेका ख़िदमत कई आहे न, उन जो सिलो हीअं मिलियो। मां रात सुतो पयो में निंड में जो सुतो पयो में रब मेहरबानी कई मुझे अंगण ते महबूब सही पाण आया। मुझे अंगण ते महबूब सही पाण आया। फरमाइंदा ओ फलाना रब करीम मलाइकन जे वास्ते सां मूंखे ॿुधायो तो वट रहला थी, तू उन्हनि खे वॾो मक़ाम ॾिनो। अल्लाह से मलाइकन जे वास्ते सां मूंखे ॿुधायो। फरमाया मां मोहम्मद तुंहिंजो शुक्रिया अदा करण आयो आहियां। तू मुंहिंजे न्याणियुनि बचड़नि अहल बैतन जो क़दुरु कयो, उनके इज्जत एहतराम ॾिनई। मां मोहम्मद तुंहिंजो, मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो शुक्रिया अदा करण आयो आहियां। चए तो मां साईं खे अर्ज़ु कयो साईं तव्हां महिरबानी कई आहे, मां गुनाहगार जे अंगण ते आया हो साईं, खाली न वञो कलमो पढ़ाईंदा वञो। साईं खाली मां कीअं बि हुयुमि, मुंहिंजो हाल कहिड़ो बि हुयो, दीन मज़हब कहिड़ो बि हो, पर जेकॾहिं अॼु कुर्ब करे मुंहिंजे अंगण ते आया हो त खाली चए थो निंड में मूंखे साईं कलमो पढ़ायो। छा पढ़ायईं? ॾाढिया त गॾिजी पढ़, ॾाढिया
कलमो पढ़ो ॾाढा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जो महबूब सही मूंखे निंड में कलमो पढ़ायो कलमो जो पढ़ियुमि त अञा वधीक हुज कयम कलमो जो पढ़ियुमि त अञा वधीक साईं आया भी हो कुर्ब भी कयो अथव अंगण ते भी आया हो हाँ तो मुझे सीने मुझे दिल में कलमो भी अची वियो पोइ साईं भाकुर न पाईंदो अल्लाह अकबर छा थो चवे साईं भाकुर न पाईंदो फरमाए हाणे जॾहिं तुंहिंजे दिल में अल्लाह साईं कलमो ॾिनो आहे हाणे मां मोहम्मद करीम तोखे भाकुर भी पातियूं थो वञा बादशाह के चई जिन न्याणियुनि सईदाननि जे करे कलमा नसीब थिया महबूब जा दीदार नसीब थिया महबूब जा भाकुर नसीब थिया ये मेहमान तुझे हवाले चओ त इंशाअल्लाह सैयदन जो अदब एहतराम कबो सैयदन जी खिदमत कबी छा बाबा सैयदन जी तोखे मूंखे ॾिसणो आहे तोखे मूंखे ॾिसणो आहे इन जी निस्बत मिठड़े मोहम्मद करीम सां सचन सैयदन जा यार गुलाम हो अबाशा असां सचन सईदन जा गुलाम हूं असां सचन सईदन जी खिदमत कंदड़ हूं मां हीअं चवंदो आहियां हे क़ुरान पाक जो बाग भी त असली अहल बैतन जो आहे चल अल्लाह सही उन्हनि अहल बैतन सगोरन के भी हिन बाग जे संभालण जी तौफ़ीक़ अता फरमाए मुसल्लो भी अहल बैतन सगोरन जो आहे रब करीम उन्हनि खे पंहिंजे मुसल्ले जे संभालण जी भी तौफ़ीक़ त हिन महीने में सफ़र जे महीने में महबूब मुस्तफ़ा साईं पंहिंजी न्याणीअ बीबी फातिमा साईं जो निकाह पढ़ायो निकाह करायो तोखे मूंखे भी इहो सबक मिले थो पियो त कंहिं महीने में बुराई न हूंदी आहे तोखे मूंखे सबक मिले थो महबूब न्याणियूं परणायूं त पाण खे भी न्याणियूं परणाइणियूं पवंदियूं अल्लाह साईं शल मूंखे भी इन्हनि ॿुधायल ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए रब पाक अवां भी जेको कुछ ॿुधो अवां खे भी उन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वाखिर दावाना अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिका खैर खल्क़ि कुल्लिहिम अल्लाहुम्मा वसल हाज़िर सवाब ले अरवाह जमील मुस्लिमीन अल्लाहुम्मा मग़फ़िर लहुम अल्लाहुम्मा अर्हम अल्लाहुम्मा अजल कब्रहुम रौज़तम मिन रियादिल जन्नह रब्बि रहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा अशफ़ि हातिना वक़्ज़ि हाजातिना वअदि दीनना अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैर मा सअलका मिन्हु नबियुक मुहम्मद व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तअज़ाका मिन्हु नबियुक सल्लल्लाहु सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद व आलिहि व सहाबा अजमईन बिरहमतिल्लाह इल्लल्लाह अल्लाहुम्मा अशफ़ि अंत शाफ़ी।